अस्सलाम वालेकुम। मूंखे अनवर पीरज़ादो चवंदा आहिनि। मुंहिंजो ॻोठु सिंधू दरिया जे साॼे किनारे ते आहे, मोने दड़े जे भरिसां। 1945 में उते मां पैदा थियुसि। 1945 उहो साल आहे जॾहिं दुनिया में ॿी महाभारी लड़ाई पूरी थी हुई। मां जंहिं फैमिलीअ में ॼाउसि उन में मुंहिंजा वॾा ऐं ॾाॾा, नानो या ॾाॾो या तड़ नानो या तड़ ॾाॾो जेके ग्रैंड फादर्स हुआ, उन्हनि में इल्म जी काफ़ी रोशनी हुई। उहे के क़ुर शरीफ़ जा हाफ़िज़ हुआ, के पंहिंजे मस्जिदुनि जा पेश इमाम हुआ, के पंहिंजे उन वक़्त जा आलिम फ़ारसी ऐं अरबी दान, ख़ासि करे उन ज़माने में फ़ारसी ऐं अरबीअ जा माहिर माण्हू हुआ। उहे असुलु असांजा वॾा दरिया ई कचे में वेठा हूंदा हुआ। उन खां पोइ दरिया जे ॿोॾुनि जे करे हू ॿाहिरि निकिरी आया। 1936 में असांजो इहो नंढिड़ो ॻोठु क़ाइमु थियो, जेको वर्ल्ड हेरिटेज साइट मोनजे दड़े खां 3 किलोमीटर ॾखिण में आहे, जंहिंजो नालो बलड़ेजी आहे। हुते प्राइमरी तालीम मूं पंहिंजे ॻोठ में ई वरिती ऐं 5 दर्जा पास करे ऐं उतां खां कोई 10 किलोमीटर परे ॾोकरी, जेको तालके हेडक्वाटर आहे, जंहिंजो क़दीम नालो लबे दरिया, तालको लबे दरिया आहे। छाकाणि त हाणे जॾहिं मूं लाड़काणे ज़िले जी गज़ेटियर लिखी त मूंखे ख़बर पई त ॾोकरी तालके जो पुराणो नालो लबे दरिया हुआ ऐं उन तालके में हाई स्कूल हो। 1958 में मां उन में दाख़िला वरिती ऐं उते मूं पढ़ाई शुरू कई। त 1962 में उहा प्राइमरी तालीम ऐं सेकेंडरी तालीम पूरी करे ऐं 1962 में मां मैट्रिक पास कई। इन विच में मां ड्राइंग जा हिकिड़ा 2 इम्तिहान एलिमेंट्री ऐं सेकेंडरी बि पास कया। 1962 में मैट्रिक पास करण खां पोइ मूंखे उते मास्तरीअ जी नौकिरी मिली, उते प्राइमरी टीचर थियुसि ऐं पोइ तर जे केतिरनि स्कूलनि में मूं पढ़ाइणु शुरू कयो ऐं उन सां गॾु BA जी मूं तयारी शुरू कई, जेका मां प्राइवेट कैंडिडेट जे तौर ते कई। मैट्रिक खां पोइ मां कंहिं बि तालीमी अदारे में रेगुलर तालीम हासिलु कान कई ऐं MA अंग्रेजीअ में जेका मूं पास कई उहा बि एज़ एक्सटर्नल कैंडिडेट जे तौर ते कई। बाद में CSS जो इम्तिहान मूं ॾिनो ऐं ॿिया जेके बि इम्तिहान ॾिना उहे ॼण त प्राइवेट तौर ते ॾिना। 1962 खां पोइ जेका प्राइमरी मास्तरी जी मूं नौकिरी शुरू कई, इहो उहो दौरु हो जंहिंमें मां तालीम अख़बार में मूं लिखणु शुरू कयो। माना मुंहिंजे लिखण जो जी इब्तिदा इतां शुरू थी प्राइमरी टीचर जे तौर ते। पोइ तालीमी मामलनि ते मां लिखणु शुरू कयो ऐं हाणे जॾहिं बिब्लियोग्राफी शाह लतीफ़ चेयर कराची यूनिवर्सिटी वारनि छपी आहे त उन में ख़बर पई आहे त उन ज़माने में मूं शाह लतीफ़ ते बि जे सुर मारूईअ ते मूं हिकिड़ो को मज़मून उन ज़माने में लिखियो हो। 1962 खां पोइ 63 ऐं 64-65 में मोने दड़े ते जी खोटाई शुरू थी, जेका हिकिड़ी अमेरिका जो आर्कियोलॉजिस्ट डॉक्टर जॉर्ज F. डेल्स उहा खोटाई कई। मोने दड़े जी उहा खोटाई 1922 खां पोइ आख़िरी जेका आहे एक्सकेवेशन उहा ई आहे ऐं उन में इतफ़ाक़ सां ते ज़माने में मां इंटर पढ़ंदो हुउसि ऐं उते मां उन्हनि अमेरिकन आर्कियोलॉजिस्ट जे टीम सां गॾु मूं कमु करणु शुरू कयो। हुननि मूंखे शुरूअ में हिकिड़ो इंटरप्रेटर करे रखियो, छाकाणि त मूंखे अंग्रेज़ी थोरी घणी ईंदी हुई ते ज़माने में। पोइ हुननि जे जेके मज़दूर हूंदा हुआ ऐं हू जेके माहिर हूंदा हुआ इन जे विच में कम्यूनिकेशन जे हवाले सां मां इंटरप्रेटर जे तौर ते कमु करणु शुरू कयो। अॻिते हली पोइ डॉक्टर डेल्स मूंखे हिकिड़ी ॿी ॾाढी अहम असाइनमेंट ॾिनी, जो मोने दड़े जे खोटाईअ मां जेके शयूं लभंदियूं हुयूं उन्हनि जा पेंसिल सां मूंखां स्केचिस ठाहिराईंदो हो ऐं उहे स्केचिस मां ठाहींदो हुउसि ऐं बाद में मूंखे उहो सर्टिफिकेट ॾेई वियो, जंहिंमें हुन लिखियो त हीअ ॾाढा सुठा स्केचिस आहिनि या हिन जो छोकिरे जो कमु जेको आहे उहो असांजे रिकॉर्ड लाइ हिकिड़ो एसेट आहे। उहो डॉक्टर डेल्स इंडस सिविलाइज़ेशन जो हिकिड़ो इंटरनेशनल माहिर हो, जेको थ्रोट कैंसर में पोइ गुज़ारे वियो बाद में। ऐं उन सां गॾु हिकिड़ो मिस्टर हाइंस हूंदो हो,
जेको जंहिंजो एम्पायर स्टेट बिल्डिंग में उन जी ऑफिस हूंदी हुई त उन इहो 65 ऐं 66 जे दौरान मूं वरी प्राइमरी टीचर जी हिकिड़ी ट्रेनिंग बि कई जंहिंमें मां सॼी सिंध में पहिरियों नंबर आयो हुउसि ऐं उन सां गॾोगॾु मूं ॻोठ में नियाणियुनि खे अंग्रेज़ीअ में तालीम जो हिकिड़ो बुनियादु विधो। मूं पंहिंजे घर जे 3 नंढनि छोकिरियुनि खे तालीम ॾिनी। उन मां हिकिड़ी डॉक्टर थी, लेडी डॉक्टर थी ऐं 2 टीचर्स थियूं ऐं उन जो नतीजो इहो आहे त सॼे ज़िले लाड़काणे में असांजे ॻोठ में हींअर नियाणियुनि जी तालीम सभ खां वधीक आहे, सॼे ज़िले में पहिरियों नंबर आहे। ऐं हींअर उते घटि में घटि 100 छोकिरियूं सुबुह जो ॻोठ खां निकिरी मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि में तालीम वठणु वेंदियूं आहिनि। उन मां केतिरियूं ऑफिसराणियूं आहिनि। हिकिड़ी असांजे ॻोठ जी छोकिरी त लंडन ताईं पहुती आहे। अनवर पीरज़ादे जो घणा पासाई शख़्सियत आहे ऐं हिकिड़ी त उनजी अदबी हैसियत आहे, प्रोफेशनल हैसियत आहे ऐं ॿी जेका सभ खां अहम हैसियत आहे उहा आहे उनजे एज़ अ फैमिली पर्सन। असांजी जेका फैमिली आहे या असांजो जेको ख़ानदान आहे उहो जीअं त हिकिड़े गुरबत जे दौर मां गुज़रियो आहे त उन पस मंज़र खे ज़हन में रखी ऐं जेकॾहिं ॾिसबो त अनवर पीरज़ादो असांजे सॼी फैमिलीअ लाइ हिकिड़ो हीरो वांगुरु रहियो आहे। माना जॾहिं बि को अहिड़ो वक़्तु फैमिलीअ में आयो आहे जंहिंमें का हिकिड़ी फ़ैसिला कुन राय या फ़ैसिला कुन एक्शन करिणो आहे त उते अनवर पीरज़ादे जो ई रोल साम्हूं अचे थो। पोइ 1968 में कराचीअ में अचण खां पोइ जंहिं मक़सद सां कराची अचणु थियो उहो हो आला तालीम हासिलु करणु। त BA मूं उते ॻोठ में करे ऐं पोइ मां उतां निकितोसि। त कराची में अचण खां पोइ अंग्रेज़ी अदब में MA करण जो प्रोग्राम ठाहे ऐं पोइ ब्रिटिश काउंसिल लाइब्रेरी ॾे मां रेगुलर वञणु शुरू कयो ऐं सुबुह जो मां वेंदो हुउसि, पाण सां गॾु मानी खणी वेंदो हुउसि ऐं पोइ राति जो जॾहिं लाइब्रेरी बंदि थींदी तॾहिं मोटींदो हुउसि। अहिड़े क़िस्म सां एक्सटर्नल कैंडिडेट जे तौर ते अंग्रेज़ीअ में MA जे लाइ मूं कमु कयो ऐं 2 साल मूं उहे इम्तिहान ॾिना, फस्ट ईयर ऐं फाइनल। ऐं उन में तंहिं ज़माने जो हाईएस्ट क्लास हो 2nd क्लास। सो उन में जंहिं टॉप कयो हो उहो बि 2nd क्लास में आयो हो, मां बि 2nd क्लास में आयो हुउसि। उन दौरान कराचीअ में मूं काफ़ी नौकरियूं बि कयूं, नंढियूं वॾियूं ऐं 69 में मां MA पास कई अंग्रेज़ी लिटरेचर में। तंहिं ज़माने में साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह वाइस चांसलर हो सिंध यूनिवर्सिटीअ जो। पोइ उन मूंखे यूनिवर्सिटीअ जे इंग्लिश डिपार्टमेंट में लेक्चरशिप जी नौकरी ॾिनी ऐं पोइ मां उते इंग्लिश डिपार्टमेंट में पढ़ायो। तंहिं ज़माने में मुंहिंजा जेके शागिर्द हुआ उहे हींअर 21-22 ग्रेड ऑफिसर आहिनि। अनवर पीरज़ादो असां हुनखे घर में ॾिठो आहे, असां हुनजो राइटिंग्स पढ़ियूं आहिनि, अदीब आहे, दानिश्वर आहे, सहाफ़ी आहे, शाइर आहे, पर प्रैक्टिकली हुनजी जेका एटीट्यूड आहे उहो उन सभिनी सिन्फ़नि खां वधीक उत्तम आहे। हू जॾो शानदार माण्हू आहे, एॾी हुनजी जेका तहरीर आहे, हुनजो जेको टोटल अदबी जेको कद काठ आहे उन खां अञा बि ऊचो आहे। ॿियो मां इन हवाले सां ख़लील जिब्रान जो हिकिड़ो हवालो ॾींदुसि त उन चयो आहे त ॿार वालदेन जो नाहे थींदो, ॿार मुस्तक़बिल जा थींदा आहिनि। ॿारनि ते वालदेन पंहिंजा नज़रिया, पंहिंजा ख़्याल न मढ़नि ऐं अनवर पीरज़ादे प्रैक्टिकली ईअं ई कयो आहे। हुन पंहिंजनि ॿारनि खे आज़ादु छॾियो आहे ऐं हुनजो रवैयो इंतिहाई ॿारनि सां बहितरीनु रहियो आहे। हू उनजी ज़हनी कैफ़ियत कहिड़ी बि हुजे पर मजाला जो उनजो ॿारनि ते असरु पए, हू बेरोज़गार हुजे, हू परेशान हुजे, तकलीफ़ में हुजे, बीमारीअ में हुजे, ॿारनि ते उनजो ज़रो बि तासुरु न आहे विझंदो, ॿारनि जी इज़त कंदो आहे, ॿारनि खे प्यारु ॾींदो आहे ऐं इहा उनजी कमाल जी ख़ासियत आहे। अमर जलील मूंखे ॾाढी हेल्प करण जी कोशिशि कंदे कंदे पोइ हिकिड़े ॾींहुं मूंखे ॿांह खां वठी वियो हिलाल पाकिस्तान में। पोइ उते सिराजुल हक़ मेमण
जेको हिकिड़ो दानिश्वर ऐं हिकिड़ो राइटर आहे उहो एडिटर हो। पोइ उनखे चई दादा हाणे अंग्रेज़ी अदब में MA करे हमरा मोटी आयो आहे, धकु खाई आयो आहे, हिन खे तूं जॉब हिते ॾे। पोइ 1972 में पहिरियों दफ़ो मां प्रेस जॉइन करण जे हवाले सां सिंधी अख़बार हिलाल पाकिस्तान में सब एडिटर थियुसि ऐं उन खां पोइ मुंहिंजे सहाफ़त जो सफ़र शुरू थियो। पहिरियों दफ़ो सिंधी प्रोग्राम PTV तां शुरू थिया त उन में 9:30 जे प्रोग्राम जो कंपेयर मूंखे कयो वियो। तॾहिं अब्दुल करीम बलोच साहब जेको आहे सो प्रोड्यूसर हूंदो हो, ताजदार आदिल साहब मुंहिंजो प्रोड्यूसर हो। जेका कंपेयरिंग 9:30 जो प्रोग्राम थियो उन मां कंपेयरिंग कंदो हुउसि ऐं उहो काफ़ी 2-3 क्वार्टर उहो प्रोग्राम हलियो। ऐं उन खां पोइ PTV ते काफ़ी प्रोग्राम कल्चरल हेरिटेज जे हवाले सां, करंट अफेयर्स जे हवाले सां इहे थींदा रहिया एसि ताईं जो 1989 वारियूं जेके नेशनल इलेक्शन्स आहिनि उन्हनि में कमेंटेटर जे तौर ते मां उते शरीक थियुसि ऐं उन में जेको आहे सो उन जा नतीजा जेके आहिनि उन ते मूं कमेंट कयो। अनवर पीरज़ादो मुंहिंजो नंढे लाइ जो दोस्त आहे। असां ॿई गॾु नंढा थी वॾा थिया आहियूं ऐं पढ़ाई वारियूं ऐं गॾु किताब पढ़ण जी बि असांजी तमामु वॾी हिकिड़ी हॉबी रही आहे। अदब ऐं इल्म जे हिसाब किताब सां असां ॾाढा सुठा ॾींहं गुज़ारिया आहिनि ऐं तमामु अनवर हिकिड़ो सुलझियल राइटर, कालम नवीस, अदीब ऐं पंहिंजो शाइर रहियो आहे ऐं अलाह खेसि तौफ़ीक़ अता करे त अञा वधीक इल्म ऐं अदब जे प्रचार कंदो रहे। जॾहिं हिलाल पाकिस्तान में सहाफ़ीअ जी हैसियत में न्यूज़ रूम में वेठो हूंदो हुउसि ऐं उते मंज़ूर कुरैशी तंहिं ज़माने में न्यूज़ एडिटर हूंदो हो, असलम आज़ाद हूंदो हो ऐं दस्तगीर भट्टी साहब हूंदो हो, इहे सभई कलीग्स हूंदा हुआ। राजनाथन शाही हूंदो हो असां सां गॾु हिलाल पाकिस्तान में। उन्हनि दोस्तनि सां गॾु जंहिं वक़्तु कमु करणु शुरू कयो त उहे पाण हिकिड़ा राइटर ऐं शाइर हुआ। उन्हनि सां गॾु पोइ उन शाइरीअ जो माहौल शुरू थियो ऐं शाइरी एॾो वॾे पैमाने ते जीअं हिकिड़ो इल्हाम थींदो आहे, जीअं हिकिड़ी मथां नाज़िल थींदी आहे, जो कॾहिं कॾहिं न्यूज़ रूम में वेठे वेठे ख़बरूं ठाहींदे हेठां अछो पनो खणी मथां शेर लिखी, वरी उहो हेठां लिखी, मथां ॿियो पनो रखी ऐं ख़बरूं वेठा लिखंदा हुआसीं। अहिड़े क़िस्म सां 1975 ताईं मां हिलाल पाकिस्तान में नौकिरी कई। 75 खां पोइ वरी मां हिते कराचीअ में मुख़्तलिफ़ अंग्रेज़ी ऐं सिंधी अख़बारुनि में कमु करणु शुरू कयो। 1975 में मां हिकिड़ी इकनॉमिक मैगज़ीन हुई उन जो एडिटर थियुसि। जंहिंखां पोइ 1980 में मां डॉन अख़बार जो नुमाइंदो थी ऐं लाड़काणे रवानो थी वियुसि। लाड़काणे में डॉन जे नुमाइंदे जे हैसियत में मूं 2 साल उते कमु कयो ऐं ज़िले जी रिपोर्टिंग मूं डॉन अख़बार जे लाइ कई। उन खां पोइ मूंखे वरी डॉन ग्रुप वारनि अपर सिंध जे लाइ ब्यूरो चीफ करे रखियो 1982 में। हाणे इन सहाफ़ती सफ़र ऐं सिंध जे मुताले जे नतीजे में मूं महसूसु कयो ऐं मूंखे केतिरनि मुंहिंजनि एडिटरनि ऐं मुंहिंजनि दोस्तनि मूंखे सलाह ॾिनी त हाणे मां कुझु वधीक इन डेप्थ कमु कयां। इन जे करे पोइ मां अख़बारी दुनिया ऐं जेके रोज़ाने जूं ख़बरूं आहिनि उन जहान मां निकिरी ऐं किताबनि लिखण वारे कम सां लॻी वियुसि। पोइ उन में जेको हिकिड़ो असां अहम किताबु लिखियोसीं उहो हो सिंध जे जबलनि ते, अंग्रेज़ीअ में किताबु जेको खीरथर जाबलू सिलसिले ते असां लिखियोसीं। उहो असां खां हिकिड़ीअ तेल जे कंपनीअ किताबु लिखायो जंहिंमें MH पंवर साहब हो, बदर अबड़ो हो, हाकिम अली शाह बुखारी हो ऐं मां हुउसि। उहो असां किताबु लिखियोसीं। उन जे हवाले सां असां सॼो खीरथर जबल घुमी ॾिठोसीं, ॻड़ी खैरे खां वठी ऐं कराचीअ जे समुंड ताईं जाबलू सिलसिले जा लक, इन जा सभई जबल, इन जूं नदियूं ऐं उन में ख़ासि करे सीता नदीअ जे पेट में ऐं किनारे में ऐं हुन जे ॾाठ वटि असांखे पत्थर जे दौर जे इंसान जा हिकिड़ा जेके चिट नज़र आया। असां सम्झूं था त असांजी उहा दरियाफ़त आहे, असांजी उहा डिस्कवरी आहे जंहिं ते असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे त असां सिंध में पत्थर जे जो दौर खे डॉक्यूमेंट कयो आहे
ऐं उन दौर जे माण्हूअ जे हथ जा चित्र जेके आहिनि उन में असांखे हिकिड़ियूं अहिड़ा चित्र नज़र आया जेके इंडस सिविलाइज़ेशन जो जंहिंखे असां क्राइडल चई सघूं था, यानी मोने दड़े जे खोटाईअ मां हिकिड़ी सील निकिती आहे। उन सील ते जेको चित्र आहे उहो असां उते जबलनि ते चित्र ॾिठोसीं। इन जे करे असांखे इहा ॻाल्हि महसूसु थी त जंहिं ज़माने में इंडस सिविलाइज़ेशन जी इर्तिका थी रही हुई, उन ज़माने में समुंड मौजूदा सिंध जे सतह जे मथां हो। इन जे करे इंसान रहंदा हुआ पहाड़नि ऐं जबलनि जे मथां, ऐं इन जे करे उते हुननि जी तहज़ीब उतां शुरू थी। इन जे करे असां सम्झूं था त सिंध जे जबलनि ते जे मथां इंडस सिविलाइज़ेशन जी इब्तिदा उतां थी। इहो किताबु लिखण खां पोइ मूं हिकिड़ो किताबु लिखियो अकेले सिर, हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज एंड लिटरेचर, सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे पारां अंग्रेज़ी ॿोलीअ में। उन खां पोइ असां शमशेर अल हैदरीअ सां गॾिजी मूं सिंध गवर्नमेंट जे असाइनमेंट ते गज़ेटियर ऑफ सिंध लिखी, ऐं उहा गज़ेटियर ऑफ सिंध मिस्टर ह्यूज़ जेका लिखी हुई 1876 में, ऐं उन खां पोइ मिस्टर एटकिन जेका लिखी हुई 1907 में, ऐं मिस्टर स्मिथ 1909 में। उन खां पोइ डॉक्टर सोरले जी जेका 1959 वारी गज़ेटियर आहे, उन खां पोइ सभ खां वधीक मुफ़सिल गज़ेटियर आहे जेका शमशेर अल हैदरी ऐं मूं लिखी ऐं मुकमिल कई आहे, जेका अञा छपिजी रही आहे। खीरथर वारो किताबु इटलीअ में छपजणु वियो आहे, अञा उहो छपिजी न आयो आहे। अहिड़े क़िस्म सां असां हिकिड़ो शाह लतीफ़ चेयर कराची यूनिवर्सिटीअ जे पारां असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते जेको सिंधी ॿोली ऐं सिंध जो वॾे में वॾो शाइरु आहे, वन ऑफ द ग्रेटेस्ट पोइट्स ऑफ दिस एरिया, उन ते अंग्रेज़ीअ में असां हिकिड़ो किताबु लिखियोसीं, तयारु कयोसीं, जंहिंजो उनवान हो सोशल कंटेंट इन शाह जो रिसालो। उन खां सवाइ केदियाणीअ जी डायरी 1971 में अख़्तर बलोच जो लिखियलु हिकिड़ो सिंधीअ में किताबु हो जेको शिरकतगाह नाले NGO मूंखां अंग्रेज़ी में तर्जुमो करायो, ऐं तर्जुमा मूं ॿिया बि कुझु कया। हिकिड़ो सूफ़िज़म ते अंग्रेज़ीअ में किताबु मूं तर्जुमो कयो। अहिड़े क़िस्म सां मिली जुली के ॾहाको खनि अहिड़ा किताब आहिनि जेके अंग्रेज़ीअ में मूं लिखिया। केतिरा किताब ॿियनि दोस्तनि सां गॾिजी लिखिया ऐं कुझु किताब अकेले सिर लिखिया। ऐं हींअर जेको आहे हिन वक़्तु मां इंडस डेल्टा ते हिकिड़ी रिसर्च स्टडीअ में मूं टेकअप कई आहे, जेको 6 महीननि जो प्रोजेक्ट आहे, जंहिंमें 5000 चौरस किलोमीटरनि जे इलाइक़े में जेको इंडस डेल्टा आहे ऐं उन जो 200 किलोमीटरनि में जेको माउथ समुंड सां लॻे थो, इन ते हिकिड़ी रिसर्च स्टडी आहे जेका इंशाअल्लाह ताला मुकमिल थींदी। अनवर पीरज़ादे ते सॼी सिंध फ़ख़ुरु थी करे ऐं उनजो औलाद हुजण जे हवाले सां असां लाइ इहो फ़ख़ुरु ॼण त ॿीणो थी थो वञे। टैगोर जो हिकिड़ो नज़्म आहे त मूंखे ख़ुदा जे वजूद सां इन करे मोहबत आहे छो त हुन मूंखे इहो हक़ु ॾिनो आहे त मां संदसि वजूद खां इनकार करे सघां। त मूंखे पंहिंजे पीउ सां इन लाइ मोहबत आहे त हुन मूंखे इहो हक़ु ॾिनो आहे त मां हुन सां इख़्तिलाफ़ु करे सघां। ज़िंदगीअ जूं रवायती ख़्वाहिशूं ई ख़तमु थी वियूं ऐं असांखे किन वॾियुनि आसाइशुनि जी तमन्ना ई न रही। असां लाइ हिन जी मोहबत ई काफ़ी हुई ऐं जिन माण्हुनि खे मोहबत जी आसाइश मिलंदी आहे उन्हनि खे ॿी कंहिं आसाइश जी ज़रूरत न महसूसु थींदी आहे। मूंखे अयाज़ गुल जूं हिकिड़ियूं सिटूं यादि थियूं अचनि हिन जे हवाले सां त हू शख़्स ई निरालो आहे ॼण जून में झुड़ालो आहे। मां सम्झां थो त अनवर पीरज़ादो हिन वक़्तु सिंध जो बेस्ट रिप्रेज़ेंटेटिव आहे। हूअं त हुन जा घणा ई हवाला आहिनि, हू शाइर आहे, सहाफ़ी आहे, आर्कियोलॉजिस्ट आहे, पर मां सम्झां थो हिन वक़्तु सिंध जो हिन खां वधीक को बेस्ट रिप्रेज़ेंटेटिव असां वटि मौजूदु कोन्हे। हाणे मुंहिंजे ज़िंदगीअ जो इहो सॼो जेको बि निचूड़ रहियो उन में उहो मूं शाइरीअ में ॾिनो, छाकाणि त मौज़ू तमामु घणा हुआ, सहाफ़त बि हुई, प्रोफेशनल राइटिंग्स बि हुयूं, बुक राइटिंग बि हुयूं, पर उन जो सॼो दर्दु उते ऐं फ़नकाराना अंदाज़ में शाइरीअ में ॾियण वारो जेको मीडियम आहे मूं उनखे सभ खां बहितरु ॼातो। ऐं 1971 में मूं शाइरीअ जी शुरूआति कई, पोइ 70 वारो ॾहाको, 80 वारो ॾहाको, 90 वारे ॾहाके में मूं शेर लिखिया ऐं सभ खां अॻु में मां उहा शाइरी ॾेखारी इमदाद हुसैनीअ खे। इन में कोई शक न आहे त शेख अयाज़ जे शाइरीअ खां मां ॾाढो मुतासिर हुउसि
ऐं ख़ासि करे जे काक ककोर या कापड़ी किताब हुनजो मूं पढ़ण खां पोइ जेको नसर में किताबु हो हुन जा ख़त हुआ उन खां मां ॾाढो मुतासिर थियुसि। भिटाई जो मुतालियो त मुंहिंजे शायदि रगुनि में हो या मां पंहिंजे यानी फादर खां बि भिटाईअ जा बेत ॿुधा। असांजे ॻोठ जो माहौल सॼो सूफ़ियानी माहौल हूंदो हो। उन सूफ़ी माहौल में म्यूज़िक सां गॾु संगीत सां गॾु जेको भिटाईअ खे असां ॿुधोसीं उहो त रचियल पचियल हो। ऐं शेख अयाज़ खे जॾहिं मूं पढ़ियो त मूं ॾिठो त हू बि भिटाईअ खां ॾाढो इंस्पायर्ड हो ऐं हुन पंहिंजे तक़रीबन सभिनी किताबनि जा नाला भिटाईअ जे सिटनि जा रखिया। ऐं हुन में वरी जदीद नओं फ़िकिर हो, छाकाणि त अयाज़ 20वीं सदीअ जो वॾे में वॾो शाइर आहे, इन में को इख़्तिलाफ़ु कोन्हे। हाणे ताज़ो त हसन मुश्तबा पंहिंजे कालम में लिखियो आहे त 20वीं सदी ऐं 21वीं सदी जेका शुरू थी आहे इन जो वॾे में वॾो शाइर आहे शेख अयाज़। उन खां पोइ ज़ाहिर आहे त जेको बि उत्साह मूंखे मिलियो उन मां मूं जेका शाइरी शुरू कई उहा उन शाइरीअ में हिकिड़ो अजीब हिकिड़ो मिक्सचर हो। उन में सिंध जी ॿाराड़ियूं बि हुयूं, उन में सिंध जा शहर बि हुआ, उन में भिटाई बि हुयो, उन में क्लासिकल सिंधी शाइरी बि हुई। पर बुनियादी तौर ते मुंहिंजी शाइरी जेका आहे सा आज़ादु नज़्म जी शाइरी आहे, जदीद फ़िक्र जी शाइरी आहे। उन में जोश आहे, उन में कावड़ आहे, उन में एजिटेशन आहे, उन में शोर आहे, उहा मज़ाहमती शाइरी आहे हिकु लिहाज़ खां। इहा सॼी जेका ज़िंदगी मूं गुज़ारी आहे इन में उन जो मूंखे ईअं महसूसु थिए थो त ज़िंदगीअ खां माण्हूअ खे मायूस न थियणु खपे ऐं जेके मुश्किल हालात अचनि था उन जो जेकॾहिं माण्हू मुक़ाबिलो करे थो ऐं हिमत सां हू महिनत करे थो त कंहिं न कंहिं शोबे में हू एक्सपर्टीज़ हासिलु करे वञे थो। इन जे करे ज़िंदगीअ खां मायूस थियणु न खपे ऐं महिनत सां माण्हू पंहिंजो कैरियर ठाहे सघे थो। इन हवाले सां जेको भिटाई साहिबु जेको गाइडेंस ॾिए थो, जेको हुन जे मैसेज में असांखे तालीम मिले थी, उन जो निचोड़ बि इहो ई आहे त माण्हू जेकॾहिं हिमत नथो हारे त हू ज़िंदगीअ में हर सूरत में कामयाबु थिए थो।